तेलके टने गुलाम दर्जे गोठ हाजी नूर मोहम्मद कंडरा खां बहितरीन एडिटर शाहिद अली कंडरा जी चूंडाए अरशद अली नोड़ियो जो ई नज़म ही टहकन जी खुशबू जा आहिनि फसाना तू समझी इन्हनि खे न सघंदे ज़माना कंहिं पेरनि में पायल जी छिमकार सुहिणी सा आहे उतरजे हवा जो सनी हो कंहिं वींगस जे वारनि में खुशबू जा झूटा से नज़मनि जे लबड़नि ते लफ़्ज़नि जी लाली हिसरतिन जी जोड़नि में ताड़ियुनि जूं बातियूं गगन जूं घटाऊं लगन थियूं असांखे ही कुंवारनि गगन में नियारा के मोती से सांझिन जा दिलकश नज़ारा लगन था ही मेहंदी जूं हथड़नि सां यारियूं पुराणियूं से सुॾकनि जे मौसम जो सॾड़ो ई आहिनि ही सीना उजाड़ियल तूं सारा ॾिसी थो से नेणनि जे नेज़नि जा आहिनि निशाना तूं सम्झी इन्हनि खे न सघंदे ज़माना ही टहकनि जी खुशबू जा आहिनि फसाना तू समझी इन्हनि खे न सघंदे ज़माना ही फजरनि जा मनड़ा था माकनि सां वेंजनि से कोई त कोमल नियापो ॾियनि था ही मुर्कनि जा मोती था चेहरनि ते भटकनि से लालच जे लोॾनि जो लोॾो ई सम्झो तूं बारिश जे बूंदनि खे रहमत थो सम्झी से तुंहिंजे ई पापनि खे भूंडो ॾियनि थियूं ही पने जी पुठी ते तख़लीक़ सरजल सा धरती ते हारियल थई दर्दनि जो पाणी ही दिलि ते जे यादनि जा तारा मिड़नि था से दर्दनि जे उसरण जा आहिनि बहाना तू समझी इन्हनि खे न सघंदे ज़माना ही टहकनि जी खुशबू जा आहिनि फसाना तू समझी इन्हनि खे न सघंदे ज़माना तू समझी इन्हनि खे न सघंदे ज़माना।